राइटर्स सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ पीस एंड जस्टिस JWC बरसाती बोर्ड सबब मुतासिर थियल पंहिंजनि माण्हुनि जी मदद करण लाइ रिलीफ कैंपूं क़ाइम करण जो फ़ैसिलो कयो आहे। JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकली, नायब सदर ज़फ़र रबड़े, जनरल सेक्रेटरी शौकत नूनारी ऐं ॿियनि उहिदेदारनि तरफ़ां जारी कयल गॾियल बयान में चयो वियो आहे त सिंध में बरसाती बोर्ड सबब हज़ारे घर तबाह ऐं हज़ारे एकड़ फसल लुढ़ी विया आहिनि। करोड़े माण्हू बेघर थी विया आहिनि जेके मदद लाइ वाझाए रहिया आहिनि। संदन चयो त हुननि इन्हनि संगीन हालतुनि में सरपरस्ती आला डॉक्टर अब्दुल करीम राजपत जी हिदायत ते JWC पंहिंजी अवाम खे हिन मुसीबत मां कढी ॾुखनि जे दरिया मां पार उकारण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं लाइ सॼी सिंध में रिलीफ कैंपूं क़ाइम कयूं वेंदियूं ऐं मुतासिरनि जी तिबी मदद लाइ मेडिकल कैंपूं क़ाइम कयूं वेंदियूं। तंज़ीम जे उहिदेदारनि चयो त पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करण लाइ JWC तरफ़ां फंड, इमदादी सामान ऐं राशन गॾु करे मुतासिरनि खे पहुचायो वेंदो, जंहिं लाइ सिंध जे हर शहर में क़ाइम CTV न्यूज़ जी ऑफिस पंहिंजूं रिपोर्टिंग जी ज़िमेवारियूं अदा करण सां गॾोगॾु मदद घुरंदी रहंदी आहे, जिते सामान गॾु करे मुतासिरनि खे पहुचायो वेंदो। अॻवाननि अपील कई आहे त अचो ऐं अॻिते वधी JWC सां गॾु अटे लटे अॼु लाइ परेशान, बेघर, बेहाल, मानी गभे लाइ वाझाईंदड़ ऐं बीमारियुनि जो शिकार ॿारनि, ॿुढड़नि ऐं औरतुनि जी मदद करियो। JWC मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकली जो चवणु आहे त अचो गॾिजी महिनत, मुड़सी ऐं क़ुर्बानी जे जज़्बे सां हिन मुसीबत मां पार पऊं।